सिंध हाई कोर्ट बेंच सखर सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया आहिनि। सखर वासियुनि खे पीअण जे लाइ गंदो ड्रेनेज वारो पाणी फ्राहम करणु, सहूलियतुनि जी खोट, तामीर थियल घणमार इमारतुनि में इम्कानी तौरु बाहि विसाइण जी सहूलियत न हुजण ते वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन मथां अदालत सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। अदालत मसइलनि जे हल लाइ इंतिज़ामिया खे 90 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। सखर म्यूनसिपल कॉर्पोरेशन के मातहत फायर ब्रिगेड स्टेशन के मुलाजमन तरफा सहूलतूं न हुजण खिलाफ सिंध हाई कोर्ट सखर में दाख़िल दरख्वास्त जी जस्टिस मोहम्मद फैसल कमाल आलम और जस्टिस अमजद अली सहतो ते मुश्तमिल बेरुकनी बेंच ॿुधणी कई, जंहिं दौरान वॾे वज़ीर जो ख़ासि मुआविन सखर जो अगूणो मेयर अरसलान इस्लाम शेख ऐं ॿिया अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान सखर की सूरत हाल ते जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क ॾींदे चयो त सखर शहर जो बुरो हाल कयो वियो आहे। ईअं न थिए त लाहौर जी प्लाज़ा वांगुरु प्लाज़ा में बाहि लॻे ऐं पूरो प्लाज़ा सड़ी वञे। जस्टिस अमजद अली सहतो वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन सां मुखातिब थींदे पुछाणो कयो त शहर जी फायर ब्रिगेड स्टेशन खे अपडेट छो नाहे कयो वियो। करोड़े रुपयनि जो हिकु टावर बीहारे वियो आहे, उन मां स्कूल जे ॿारनि लाइ बसूं ख़रीद करे सघजनि पियूं। असां ॾिसंदा आहियूं त ॿार रक्षन में लटकी स्कूल वेंदा आहिनि। अव्हां त सुबुह जो 7 वॻे उथंदा ई न आहियो, त अव्हांखे कीअं ख़बर पए शहर जा ॿार स्कूल कीअं वेंदा आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क ॾींदे वधीक चयो त सिंध हुकूमत जी एडमिनिस्ट्रेशन बहितर नाहे। असां ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण जो हुकुम ॾिनो। ॿिनि ऑफिसरनि कमु शुरू कयो त उन्हनि खे उहिदनि तां ई फ़ारिग कयो वियो। शहरिन के गटरन जो पानी पियारियो पियो वञे। ड्रेनेज जो पानी सिंधु दरिया में मथां छॾियो वेंदो आहे, हेठियां वाटर सप्लाई लाइ पानी खयो वेंदो आहे। केस जी ॿुधणी कंदड़ जस्टिस फैसल कमाल आलम रिमार्क ॾींदे चयो त जेको कमु अव्हां खे करिणो आहे इहो कोर्ट करे रही आहे। अरसलान साहब, अव्हां चई रहिया आहियो त मैयत बस खणंदी आहे। छा अव्हां ज़िंदा माण्हुनि लाइ कुझु करण बजाए इंतज़ार करे आहियो त सभु माण्हू कब्रिस्तान में पहुचनि? जीअं हिकु साहब चयो हुयो, सुकून सिर्फ़ु क़बर में मिलंदो आहे। अहिड़े रिमार्क ते अदालत में टहकड़ा लॻी विया। वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन ऐं सखर जे अगूणे मेयर अरसलान इस्लाम शेख अदालत ॿाहिरां ॿुधणी मुतलिक़ ॿुधायो त मसइलनि जे हल लाइ कमु करे रहिया आहियूं। अदालत टाइम ॾिनो आहे। कोर्ट के अंदर हेयरिंग थी वो बेसिकली प्रोविजन ऑफ स्नॉर्कल्स के लिए थी कि सखर म्यूनसिपल कॉर्पोरेशन के लिए स्नॉर्कल्स होनी चाहिए, और कोर्ट को ब्रीफ किया कि स्नॉर्कल्स, क्योंकि कोर्ट ने पहले भी ऑर्डर किया था कि कोविड और टेंडरिंग प्रोसेस की इससे डिले हो गई हैं और पाकिस्तान में नहीं बनती और बाहर मुल्क से आ रही हैं, तो इंशाल्लाह विद इन 60 डेज़ ये है इम्पोर्ट होकर पाकिस्तान आ जाएंगी और विद इन 120 डेज़ जो है वो सखर की हदूद के अंदर जो स्नॉर्कल रिक्वायर्ड है वो आ जाएगी। और दूसरे जो सखर के इशूज़ थे जज साहब ने उनके ऊपर भी हिदायत जारी की कि बेहतर तरीके से इन पर काम किया जाए, ख़ास करके जो बच्चे हैं उनके लिए स्कूल जो जाते हैं 2 बसेज उनके लिए प्रोवाइड की जाए। उन्होंने ऑनरेबल कोर्ट को बताया कि ये जो डिले हुआ है उसकी रीजनिंग्स भी बताई और विद इन 120 डेज़ सखर के अंदर स्नॉर्कल आ जाए। स्कूल की गाड़ियाँ हमें डायरेक्शंस दिए जज साहब ने विद इन 90 डेज़, तो क्योंकि वो इतना कोई मेजर प्रोजेक्ट नहीं है, तो वो गाड़ियाँ हम इंशाल्लाह विद इन 90 डेज़ जिस तरह कोर्ट के डायरेक्शन से हम उनको फुलफिल। सर वो कौन से स्कूल के बच्चे सरकार किसी सरकारी स्कूल के बच्चे होंगे? उसमें फिर ये है कि एसोसिएशंस जो होते हैं टीचर्स जो गवर्नमेंट और प्राइवेट हैं उनके साथ हम उनके एसोसिएशन से मीटिंग करेंगे, जहाँ पर नीड ज़्यादा होगी उनको प्रोवाइड करें। सिंध हाई कोर्ट सखर बेंच इंतज़ामिया के 90 ॾींहनि यानी 3 महीननि अंदर समूरा मसला हल करण जी मोहलत ॾींदे दरख्वास्त जी ॿुधणी ईंदड़ तारीख़ ताईं मुलतवी कई वई। कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।